बलोचिस्तान में सिंध के अॻूणे एक्साइज़ एंड टैक्सेशन डायरेक्टर ऐं समाजी शख्सियत सईद मेमून के अगवा वारे वाक़े न रुगो संदसि ख़ानदान दोस्तन ऐं सियासी साथियुनि में सख़्त परेशानी पैदा करे छॾी आहे, पर सिंध ऐं बलोचिस्तान के सियासी समाजी ऐं अदबी हलकनि में भी गणती की लहर ड्रोड़े वही है। वाक़े के केतराई ॾींहं गुज़री वञण बावजूद अञा ताईं सईद मेमण के बारे में को वाज़े ॾसपतो साम्हूं न अची सघियो आहे, जंहिं सबब संदसि घरवारा अज़ीज़ दोस्त सब परेशानी में वरतल आहिनि। ही मामलो हाणे सिर्फ एक फर्द के अगवा ताईं महदूद नज़र नथो अचे, पर उनके सिंध ऐं बलोचिस्तान के विच में मौजूद तारीख़ी सियासी क़ौमी ऐं समाजी वेझड़ाइप के तनाज़ुर में भी ॾिठो पियो वञे। सईद मेमून जो तालुक नौशर फिरोज़ जे हिक सुञातल सियासी समाजी ऐं अदबी घराणे सां आहे। हू अॻूणो एक्साइज़ एंड टैक्सेशन ऑफिसर रहियो आहे, जॾहिं त अदब क़ौमी शऊर ऐं समाजी मसइलनि ते बि सरगर्म रहियो आहे। हू एसटीपी जे डिप्टी जनरल सेक्रेटरी डॉक्टर हमीद मेमून जो भाउ ऐं क़ौमी समाजी अॻवान डॉक्टर कदीर मेमून जो सौट आहे। सईद मेमून जी बलोचिस्तान में अगवा वारे वाक़े बाबत संदसि वॾे भाउ अब्दुल रशीद मेमून जो चवणु आहे त सईद मेमून 17 मई ते कराची मां क्वेटा लाइ रवानो थियो। अब्दुल रशीद मूजिब गुज़रियल कुछ ॾींहंनि खां हिकु शख़्स कारोबारी सिलसिले में साणस मुसलसल राब्ते में हो। इन्ही सिलसिले में सईद मेमून गुलिस्तान जोहर के रहवासी मोहम्मद अम्माद वल्द सैयद मोहम्मद अली जी कार में पंहिंजे पुट मोहम्मद मुसविर सां गॾु क्वेटा रवानो थियो। ख़ानदानी ज़रियनि मूजिब जॾहिं उहे वापस सिंध तरफ़ अची रहिया हुआ त खुशदार वेझो RCD रोड सोराब भरिसां हथियारबंदनि संदन गाॾी रोके वरिती। ॿुधायो वञे थो त उहे हथियारबंद मोटरसाइकिलनि ते सवार हुआ। हथियारबंदनि मां हिकु शख़्स कार में वेही ड्राइवर खे अॻिते हलण लाइ मजबूर कयो। कुछ फासलो तय थियण बाद जॾहिं कार कच्चे मां पक्के रोड तरफ़ वधी त ड्राइवर मोहम्मद अम्माद कार तेजी सां हलाए उतां निकिरण की कोशिश कई। ज़रियनि मूजिब इन्ही दौरान कार में सवार थियल हथियारबंद सईद मेमून ते हथियार ताणे वरितो, जॾहिं त हथियारबंद सां गॾु पुठी सीट ते वेठल संदसि पुट मोहम्मद मुसविर मुज़ाहिमत कई। ज़रियनि मूजिब इन्ही छिकताण दौरान मोहम्मद अम्माद पंहिंजे लाइसेंस याफ्ता पिस्तौल मां फायर कयो, जंहिंमें ॼाणायल हथियारबंद ज़ख़्मी थी पियो। वाक़े जे अखियुनि ॾिठनि शाहिदनि मूजिब रोड ते कुछ फासलो तय करण बाद ज़ख़्मी थियल हथियारबंद खे कार मां हेठि लाहिण लाइ गाॾी रोकी वई। सईद मेमून पाण बि कार मां लही ज़ख़्मी शख़्स खे हेठि लाहिण में मदद करण लॻो, पर इन्ही दौरान मोटरसाइकिलनि ते पुठियां पीछो कंदड़ हथियारबंद बि उते पहुची विया। कार जे अंदर मौजूद मोहम्मद मुसविर पंहिंजे वालिद खे आवाज़ ॾींदो रहियो त जल्द गाॾी में वापस अची वियो, पर सूरतहाल इंतहाई छिकताण वारी थी वई। इन्ही दौरान मोहम्मद अम्माद कार तेज़ी सां कढी उतां निकिरी वियो, जॾहिं सईद मेमून उते ई रहिजी वियो ऐं हथियारबंद खेसि पाण सां गॾु नामालूम हंध खणी विया। अखियुनि ॾिठनि शाहिदनि जो इहो बि चवणु आहे त वाक़े खां पोइ मोहम्मद अम्माद ज़हरी क्रास कैंप वटि क़ाइम FC चौकी ते पहुची एहलकारनि खे सॼी सूरतहाल खां आगाह कयो। ज़रियनि मूजिब उन दौरान अगवा कंदड़नि हिकु भेरो सईद मेमून जे पुट सां फ़ोन ते ॻाल्हि पिणु कराई। ॿुधायो वञे थो त अगवा कंदड़नि जो मुतालबो हो त असांजो माण्हू असांजे हवाले कयो। अगवा वारे वाक़े जी CTD थाणे खुशदार ते FIR दाख़िल कई वई आहे। RCD रोड ऐं सोराब वारो इलाइक़ो बलोचिस्तान जे हसास इलाइक़नि मां शुमार कयो वञे थो, जिते अॻु बि अहिड़ा वाक़िया पेश ईंदा रहिया आहिनि, पर अञा ताईं केतिराई सवाल जवाब तलब आहिनि। STP चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी पंहिंजे जारी कयल वीडियो बयान में चयो आहे त सईद मेमून जी बाज़ियाबी लाइ बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ क़बाइली ऐं सियासी अॻवाननि सां राब्ता कया विया आहिनि, जिन में सरदार अख्तर मेंगल, सरदार ख़ालिद मक्सी, सरदार सनाउल्लाह ज़हरी ऐं ॿिया शामिल आहिनि। संदसि चवण मूजिब सरदार ख़ालिद मक्सी ज़ाती तौर बलोचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज भुगटी सां राब्तो करण जी ख़ातिरी कराई आहे। डॉक्टर कादिर मक्सी कुछ अहम सवाल पिणु उथारिया आहिनि। छा सईद मेमून जी मुख़बिरी थी हुई? छा क्वेटा जे होटल या कराची मां रवानगी वक़्तु का मालूमात लीक थी? मोहम्मद अम्माद सईद मेमून खे उते छॾे पाण कार कढी छो हलियो वियो? छा अगवा कंदड़ आम ॾोहारी आहिनि या संदन लाॻापा कंहिं पाबंदी मढ़ियल तंज़ीम सां आहिनि? सईद मेमून जो भाउ STP जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी डॉक्टर हमीद मेमून, जेको हिन वक़्तु हज जी सआदत हासिल करण लाइ सऊदी अरब में मौजूद आहे, वीडियो पैगाम ज़रिए अगवा कंदड़नि खे अपील कई आहे त संदसि भाउ खे बहिफ़ाज़त आज़ाद कयो वञे। सिंध ऐं बलोचिस्तान जे विच में सियासी क़ौमी ऐं सक़ाफ़ती सतह ते
डिघी वेझड़ाए रही आहे। ॿिन्ही सूबनि जी कॉमप्रस तरक़ी पसंद ऐं जमहूरी धुरियुनि केतिरनि ई मौक़नि ते हिक ॿिए जे सियासी हक़नि, वसीलनि ऐं इंसानी हक़नि बाबति गॾियल मौक़ुफ़ अख़्तियार कयो आहे। बलूचिस्तान में जबरी गुमशुदगियुनि ऐं इंसानी हक़नि जे मामलनि ते सिंध जी सियासी धुरियुनि सदाईं आवाज़ उथारियो आहे। अहिड़ी सूरताल में जेकॾहिं सिंधी सियासी, अदबी या समाजी शख़्सियतूं बलूचिस्तान मां अगवा थियण लॻनि थियूं त उन सां ॿिन्ही सूबनि जे विच में मौजूद एतमाद ऐं सियासी हमआहंगी मुतासिर थियण जा ख़दशा पैदा थी सघनि था। सियासी, समाजी ऐं अदबी हलकनि जो चवणु आहे त सिंध हुकूमत खे फौरी तौर ते बलूचिस्तान हुकूमत ऐं लाॻापियल इदारनि सां संजीदा राब्तो करे सईद मेमण जी जल्द ऐं महफ़ूज़ बाज़ियाबी खे यकीनी बणाइणु घुरिजे। इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि ऐं बलूचिस्तान जी सियासी क़यादत ते बि ज़िम्मेवारी आयद थिए थी त हू हिन मामले ते ख़ामोश न रहनि। ईद उल उज़हा वेझो अची रही आहे, पर सईद मेमण जो घर परेशानी, इंतज़ार ऐं बेचैनी जी कैफ़ियत में वरतल आहे। संदसि ॿार, भाइर, माइट ऐं दोस्त सईद मेमण जी बाहिफ़ाज़त बाज़ियाबी जी घुर करे रहिया आहिनि। ख़ानदान जो चवणु आहे त सईद मेमण जी महफ़ूज़ वापसी घुरिजे। घर भातियुनि, दोस्तनि ऐं सियासी समाजी धुरियुनि अगवा कंदड़नि खे अपील कई आहे त इंसानी हमदर्दी जी बुनियाद ते सईद मेमण खे आज़ादु कयो वञे त जीअं हू पंहिंजे ॿारनि ऐं प्यारनि सां गॾु ईद मल्हाए सघे।